अबूज़हबी जो वली अहद शेख ख़ालिद बिन मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान पाकिस्तान पहुची वियो। सदर आसिफ ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं आसफा भुट्टो ज़रदारी मोज़िज़ मेहमान जी आजियां कई। शेख ख़ालिद बिन मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान के वज़ीर आज़म हाउस पहुचण ते गार्ड ऑफ ऑनर बि पेश कयो वियो। ऐवान सदर आमद ते अबूज़हबी जे वली अहद जी सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आजियां कई। पाकिस्तान ऐं गॾियल अरब इमारतुनि विच में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण वारनि मुआहिदनि ते सहियूं कयूं वयूं। मुल्की मसइलनि जो हल आइन जी बालादस्ती ऐं कानून जी हुक्मरानीअ में आहे। आम चूंडुनि में धांधली जा नतीजा मुल्क जी मौजूदा सियासी, मुआशी ऐं समाजी बहरान जो सबबु आहिनि। अपोज़िशन जमायतुनि जी क़ौमी कॉन्फ्रेंस जी पधिराई में चयो वियो आहे त मौजूदा पार्लियामेंट जे वजूद जी का बि इख़्लाक़ी, सियासी या कानूनी हैसियत नाहे। आइन ख़िलाफ़ समूरियूं तरमीमूं ख़त्म कयूं वञनि। आइन कंहिं बि शहरीअ खे सियासी सरगर्मियुनि में हिसो वठण ते गिरफ़्तार करण या क़ैद करण जी इजाज़त नथो ॾिए। इंसानी हक़नि जी भञकड़ी मुल्क में कानून जी हुक्मरानीअ जी मुकमल नफ़ी आहे। समूरनि सियासी क़ैदियुनि खे फ़ौरी तौर आज़ाद कयो वञे। सिंध हुकूमत वफ़ाक़ खां बसनि जी ख़रीदारी बाबति फंड्स जारी करण जो मुतालबो करे छॾियो। सिंध काबीना पारां वधीक बसूं ख़रीद करण ऐं औरतुनि खे मुफ़्त स्कूटी ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नांग जे ॾंग खां बचाव वारी वैक्सीन जी तैयारीअ लाइ डाउ साइंस फाउंडेशन क़ाइमु करण जी मंज़ूरी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त वज़ीर आज़म खे दरख़्वास्त आहे त बसुनि वारे मामले ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे ख़त लिखंदासीं। K4 मंसूबो जल्द मुकम्मल कयो वेंदो। MQM ख़त्म थी चुकी फारूक सत्तार जी का बि हैसियत नाहे। शर्जील इनाम मेमून तरफ़ां फारूक सत्तार खे ॿीहर चूंड विढ़ण जो चैलेंज। सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच में सिविलियंस जी फौजी ट्रायल ख़िलाफ़ दाख़िल इंट्रा कोर्ट अपीलुनि ते ॿुधणी। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्सना त रावलपिंडी ऐं लाहौर जी अदालतुनि जे हुकुमनामनि जे लफ़्ज़नि में बिल्कुलु हिक जहिड़ाई आहे। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त लॻे थो ATC जजिस जी अंग्रेज़ीअ में घणा मसइला आहिनि। ऑफिशियल सेक्रेटरीट एक्ट तहत बि हवालगी जांच मुकमल थियण ते मुमकिन हूंदी आहे। वकील फैसल सिद्दीकी चयो त जवाबदारनि जी हवालगी एडमिनिस्ट्रेटर जज न पर अदालत ॾेई सघे थी। इस्लामाबाद जे मक़ामी होटल में अपोज़िशन पार्टियुनि जी क़ौमी कॉन्फ्रेंस दौरान केतिरनि ई अॻवाणनि खे होटल में दाख़िल थियण खां रोकियो वियो। अॻवाण होटल जे गेट टपी कॉन्फ्रेंस में पहुता। अपोज़िशन लीडर उमर अयूब चयो आहे त मुल्की तरक़ीअ जो सफ़र रुकिजी वियो आहे। हिते कानून जी बालादस्तीअ लाइ गॾु थिया आहियूं। मौजूदा हुकूमत खे अवामी मैंडेट नाहे। मुस्तफ़ा नवाज़ खोखर चयो त मुल्क में सियासी बहरान आहे। जमहूरियत जी ॻाल्हि कंदड़ अपोज़िशन जी कॉन्फ्रेंस खां बि ॾिनल आहिनि। कराची जे शहरनि सां माटेली माउ वारो बर्ताव कयो पियो वञे। 2017 खां पोइ KMC जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे अदायगियूं बि नाहिनि थियूं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे MQM अॻवान फारूक सत्तार चयो आहे त शहर जी कोट जाली डोमिसाइल वारनि खे ॾिनी पई वञे। अरिड़हीं तरमीम बाद KMC जी अदायगियुनि जी ज़िम्मेवारी सूबाई हुकूमत जी आहे। कराची जे शहरनि जे इस्तेसाल में वफ़ाक़ी हुकूमत बि शामिल आहे। शहर सां ज़ियादतियुनि जो सिलसिलो बंदि कयो वञे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ दादू में हिकु वधीक केस ज़ाहिर। पुलिस ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ पुलिस मुक़ाबले जो नओं केस ज़ाहिर करे छॾियो। सिंधू दरिया मां केनाल कढण ऐं मुर्तज़ा जतोई जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में हड़ताल। नवाब शाह, मोरो, टंडो आदम, थारू शाह ऐं ॿियनि शहरनि में GSN महाज़ जे सॾ ते कारोबार बंदि रखियो वियो। अॻवाणनि जो चवणु आहे त सिंधवासी केनालनि वारे मंसूबे खे कॾहिं बि क़बूल न कंदा। केनालनि वारो मंसूबो फ़ौरी तौर ते वापसि वरितो वञे।
सिंधु दरिया में गैर कानूनी केनाल कटण वारे मनसूबे खिलाफ क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक की हाला में एहतजाजी रैली। क़ौमी अवामी तहरीक जो साखरो खां ठटे लाइ निकतल 4 ॾींहनि वारो पैदल मार्च घारो खां गुजो पहुची वियो। तकरारी केनाल मनसूबे खिलाफ JUI जो मीरपुर माथेलो में एहतजाज। कराची की अदालत मुस्तफ़ा आमिर कत्ल केस में जवाबदार अरम खान ऐं शिराज जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहनि की वाध करे छॾी। वालदेन के अरम खान से मुलाकात ऐं जवाबदारनि जो मेडिकल चेकअप कराइण की हिदायत। सरकारी वकील इस्तदा कई त केस की जांच मुकम्मल न थी आहे, मनी लॉन्ड्रिंग की भी जांच करणी आहे। ऑपरेशन स्विफ्ट रेटार्ड के 6 साल मुकम्मल। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसेज चीफ्स पारा फोर्सेस के भेटा पेश। पाकिस्तान 27 फरवरी 2019 ते थियल ऑपरेशन भारत के जारियत के मजबूत ऐं मुंह तोड़ जवाब दिनो हो। भारतीय जहाज केराए पायलट अभिनंदन के गिरफ्तार किया हो। टंडो आदम भरसा 20 ॾींहं अॻु दोस्तनि हथां तशद्दुद क़तल थियल नौजवान की क़बर कुशाई। ॻोठ फ़कीर मोहम्मद तहीम में क़तल थियल साहिब ॾिनो उर्फ बाबू तहीम की अमर इनायत खातून की दरख़्वास्त अदालत क़बर कुशाई जो हुकुम ॾिनो हो। मक़तूल नौजवान की क़बर कुशाई करे जुज़ा वरता विया। पुलिस मूजिब मक़तूल की अमर चईं जवाबदारन आसिफ, वक़ार, शाहजहान ऐं सदाम तहीम खिलाफ केस दाख़िल करायो आहे। समूरा जवाबदारन गिरफ्तारी का अॻु वारी ज़मानत हासिल करे वरिती आहे। सिंसिमाल इंडस्ट्रीज के मुलाज़िमन जो मुतालबन की मञत ऐं पघारुनि लाइ एहतजाज जारी। हैदराबाद में मुलाज़िमन गिचन में मानियूं ॿधी अनोखो एहतजाज कयो। नसरपुर में भी सिंसिमाल इंडस्ट्रीज के मुलाज़िमन जो 7 महीननि खां पघारूं न मिलण खिलाफ एहतजाज कयो वियो। पघारूं जारी करण जो मुतालबो। ऐं पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में चैंपियंस ट्रॉफी की आखिरी मैच बरसात सबब न थी। ॿिन्ही टीमुनि के 1-1 पॉइंट ॾिनी वई। ॿई टीमूं इवेंट खां ॿाहिरि आहिनि।